हैप्पी टीचर्स डे। सभिनी उस्तादनि खे सलाम। अज़मत उस्ताद जी कीअं कयां बयान, साखी संदसि सूंह जा, गीता दास क़ुरान, अमर सो इंसान जो सिर ॾे सच ते। हैप्पी टीचर्स डे। दुनिया जे सभिनी उस्तादनि खे मुंहिंजो सलाम। अॼु उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं उन हवाले सां असांखे अॼु उस्तादनि खे अज़मत ट्राइब्यूट सलाम करिणो आहे ऐं उन लाइ मां इहो ई पैगाम चवंदुसि त उस्ताद इंसान साज़ आहे। उस्ताद नई ज़िंदगी खे संवारे थो, सुधारे थो, नवां रस्ता राह पेचरा ॾेखारे थो। उन करे अचो त उस्तादनि जे आलमी ॾींहं ते उस्तादनि जी इज़त कयूं, उस्तादनि खे यादि कयूं। उस्तादनि ओसे पासे में जेके मौजूदु उस्ताद जेके हिन वक़्तु अञा फ़र्ज़ अदा करे रहिया आहिनि पंहिंजनि इदारनि जे अंदरि या जिथे मौजूदु आहिनि, भले उहे रिटायर हुजनि, उन्हनि सां मिलूं ऐं पंहिंजनि उस्तादनि खे यादि कयूं। अॼु हिन उस्ताद जे आलमी ॾींहं ते मां पंहिंजे मोहतरम उस्तादनि साईं मोहम्मद मखर महर, साईं अली बख़्श जोड़े, साईं मोहन बख़्श महेसर, जेके टई असांखां विछड़ी चुका आहिनि जिस्मानी तौर ते, ईअं ॿियनि उस्तादनि खे सलाम थो पेश कयां ऐं उमेदु कयां थो त असांजा ॾिसंदड़ ॿुधंदड़ अॼोके ॾींहं ते पंहिंजनि उस्तादनि खे ज़रूरु यादि कंदा ऐं उन सां मुलाक़ातूं कंदा। सदाईं ख़ुशि हुजो। सन सलामत, साथ सलामत।